मां ही कम कयो, मां कामयाब न थियुसि, मां हू कम बि करे ॾिठो, मां कामयाब न थियुसि। आख़िर छा वजह आहे जेका मूंखे नाकाम कयूं थी अचे? आख़िर छा वजह आहे जंहिंजे करे मां फेल ही फेल आहियां? आख़िर उहा कहिड़ी वजह आहे जेका मूंखे ज़िंदगी जे कंहिं बि मरहले में खटण नथी ॾे, रुगो हार ई हार आहे? त दोस्तो, अगर तव्हां बि इन्ही सिफ़ में शामिल आहियो त ही वीडियो इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदी। ही वीडियो इंशाअल्लाह तव्हांजो कैरियर ज़रूर तब्दील कंदी। हिन चैनल के सब्सक्राइब कयो छो जो असां तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म खणी निकिता आहियूं। दोस्तो, आख़िर उहा कहिड़ी वजह आहे? आख़िर तव्हां एतिरा कमज़ोर छो आहियो जंहिंजे करे हमेशा हार तव्हांजो नसीब थी थिए? अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां पंहिंजी ज़िंदगी में उहा कहिड़ी टिप आहे जेका तव्हांखे हारण खां पोइ असुल खटण जो हुनर ॾींदी आहे। पंहिंजी ज़िंदगी में हमेशा हार खे तस्लीम कंदा कयो, उन हार खे तस्लीम करे, उन हाराइण खे तस्लीम करे हमेशा खटण जी कोशिश कयो। उन में कोशिश कयो त कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे हिन ज़िंदगी जे पाथ ते तव्हांखे एॾो वॾो नुक़सान, एॾी वॾी हार तव्हांजे नसीब में आई। उहा कहिड़ी वजह आहे? आख़िर छो तव्हां हमेशा पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ ऐं सिर्फ़ हारायो ई अथा? दोस्तो, जेतिरे ताईं इंसान जी ज़िंदगी में प्रोस ऐं कॉन्स न ईंदा तेतिरे ताईं इंसान खे सही पाणी कछण जी काई ख़बर कोन पवंदी। अगर तव्हांखे पंहिंजो पाणी कछणो आहे, अगर तव्हांखे कामयाबी खे सही नमूने सां, कंप्लीट नमूने सां हासिल करणो आहे त तव्हांखे इन हुनर खे सिखणो पवंदो। ऐं इन हुनर खे सिखण जे लाइ तव्हांखे काफ़ी सारा फेल्योर ॾिसणा पवंदा, तव्हांखे काफ़ी दफ़ा हाराइणो पवंदो। उन खां पोइ तव्हां सही नमूने सां हिकु बाज़ीगरनि वांगुरु खटे सघो था। दोस्तो, अगर तव्हांखे अहिड़ियूं वीडियोस पसंदि अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।